मदई मां असां आम ख़बर शेयर कंदा हलूं त जमात इस्लामी अॻुवान प्रोफेसर मंज़ूर आलम भुट्टो जी मिज़बानीअ में सचाई न्यूज़ हेड ऑफिस मदई में अफ़्तार पार्टी जो शानदार प्रोग्राम कयो वियो। अफ़्तार तक़रीब में अॻूणो ज़िला वाइस चेयरमैन तकी अब्बास कमारियो, माहिर तालीम सैयद अनीसुल हसन काज़मी, अॻूणो प्रेस क्लब मदई जो सदर बाग़ी अज़हर जुणेजो, पंवर इताद मदई जे सदर शफ़ीक पंवर, TSV सजाद पंवर, कमांडो पंवर, इलाही बख्श भुट्टो, सहाफ़ी ज़मीर गांगरो, तुफ़ैल अहमद चन्ना ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। तक़रीब के जमात इस्लामी अॻुवान मौलाना सदरुद्दीन भुट्टो ख़िताब कयो, जॾहिं त अफ़्तार वक़्तु पाण समेत मुल्क ऐं उम्मत मुस्लिमा जे कामयाबीअ लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। रहमत दिवसे हर हर रमज़ान अची वियो, रहमत दिवसे हर हर रमज़ान अची वियो, बख़्शिश जो खुलियो आदर, बख़्शिश जो खुलियो आदर, ऐलान अची। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम जे ज़रिए ॻाल्हाए, हीउ कमु कंदो तव्हांखे जन्नत मिलंदी, हीउ कमु कंदो तव्हांखे जन्नत मिलंदो, हीउ नेकी जो कमु आहे, हीउ भलाई जो कमु आहे, ख़ैर जो कमु आहे, सभु उन में क़ुर पाक में लिखियलु आहे। ऐं इन क़ुर पाक जे ज़रिए रमज़ान मुबारक नाज़िल थियो त रमज़ान जो शान वधी वियो, नबी रसूल नाज़िल थियो त अल्लाह जे रसूल जो शान बाक़ी नबियुनि खां वधी वियो, जंहिं जॻह ते नाज़िल थियो उन शहर जो मक़ाम सभिनी शहरनि खां वधी वियो, जंहिं गारे हिरा में नाज़िल थियो त उनजो मक़ाम बाक़ी गारनि खां मथे थी वियो, जंहिं उम्मत ते क़ुर पाक नाज़िल थियो त उन उम्मत जो बि शान सभिनी खां मथे आहे। पर शर्त इहा त इहा उम्मत उन क़ुर पाक ते हले। हलो रहमत दिवसे हर हर रमज़ान अची वियो, रहमत दिवसे हर हर रमज़ान अची वियो, बख़्शिश जो खुलियो आदर, बख़्शिश जो खुलियो आदर, ऐलान अची वियो, रहमत दिवसे।